नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ या संझा सैयद शामिल के नासी हेडलाइंस। सॼी सिंध में कोरोना वायरस के नज़र में रखने लागू पाबंदियुनि खे वधीक ॿिनि हफ़्तनि ताईं बरक़रार रखण जो फ़ैसिलो। शादी हॉल, सियाहती मर्कज़ ऐं तफ़रीही मार्ग बदस्तूर बंद। पब्लिक ट्रांसपोर्ट खे 50% मुसाफ़िरनि सां हलाइण जी इजाज़त हूंदी। सूमर खां कारोबार सुबुह 6 वॻे खां शाम 6 वॻे ताईं SOPs तहत खुलियल रहंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में आगाही ॾिनी वई त हफ़्तेवार रिपोर्ट जे हिसाब सां कराची ओभर में 15% केसिस आहिनि। सेंट्रल ज़िले में 13%, मलीर ऐं ओलह ज़िलनि में 10% केसिस आहिनि। हैदराबाद में 11% ऐं सखर में 8% केसिस आहिनि। सूबे में 52 लाख माण्हू कोरोना वैक्सीन लॻराए चुका आहिनि ऐं वैक्सीन मुफ़्त में लॻराए रहिया आहियूं। असांखे ॾुखिया फ़ैसिला करण ते मजबूर न कयो वञे। चाहियूं था त सूबे में मामूल वारी ज़िंदगी बहाल थिए। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी कोरोना टास्क फोर्स जे इजलास खां पोइ मीडिया ब्रीफिंग। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तालीमी इदारा 6 जून ताईं बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत सिंध जे 12 ज़िलनि, लाहौर, फैसलाबाद, गुजरात ऐं मुल्तान समेत पंजाब जे 20 ज़िलनि, खैबर पख्तूनख्वा जे 14 ज़िलनि में स्कूल हाणे 6 जून ते खुलंदा। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 88 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग 20,177 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,007 केस ज़ाहिर। हैदराबाद शहर ऐं भरपासे में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। DHO मूजिबि 24 कलाकनि दौरान 121 केस ज़ाहिर। फौतनि जो अंग 387 ताईं पहुतो। 224 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सखर में सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में दाख़िल कोरोना वायरस जो मरीज़ फौत थी वियो। शिकारपुर में कोरोना वायरस जा वधीक 13 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 487 थी वियो। कराची में बिजली जो वॾो ब्रेकडाउन। हाई टेंशन लाइन ट्रिप थियण सबबि 5वीं ग्रिड स्टेशन तां मुतासिर। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुअतल। सदर, मलीर, शाह लतीफ़ टाउन, न्यू कराची, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, मौसमियात, सफूरा, लियाकताबाद, बफर जोन, शादमान टाउन, नॉर्थ कराची, सरजानी टाउन, FB एरिया, मंजूर कॉलोनी, DHA फेज़ 2 ऐं ॿियनि इलाइक़नि में सख़्त गर्मी। बिजली जी बंदिश सबबि शहरी परेशान। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी कश्मीर मसइले ऐं फ़लस्तीन खे हिकजहिड़ो मसइलो करार ॾेई छॾियो आहे। हुन चवणु आहे त इमरान ख़ान सौदेबाज़ नाहे जो कश्मीर जो सौदो कंदो। असां बाइज़त तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं। पाड़ेसरी मुल्क सां अमन सां गॾु रहणु घुरिजे। फ़लस्तीन ऐं कश्मीर मसइलनि जो हल न कढियो वियो त जटादार अमन दस्तियाब न थींदो। दादू जी अदालत में उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। केस जी फ़रियादण उमेराबाद सरदार चांडियो, बुरहान खान चांडियो ऐं संदन वकील अदालत में पेश थिया। केस जी ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी करे छॾी। उमेराबाद चांडियो चवणु आहे त हू हर भेरे अदालत में दांह ॾींदी आहे त जवाबदार धुर जा वकील देर जा हरबा इस्तेमालु कनि था। जवाबदार धुर मूंखे झुकाइण जी कोशिशि करे रही आहे, पर आउं झुकण वारनि मां न आहियां। असांखे अदालतुनि ते यकीन आहे, इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। सखर जी एहतसाब अदालत टाउन कमेटी गढ़ी खैरो में करप्शन रेफरेंस केस में लाॻीतो गैर हाज़िर रहण ते 6 जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत गढ़ी खैरो जे अॻूणे टाउन ऑफिसर अब्दुल हमीद पठान, शाहनवाज़, अयाज, शाहिद, नियाज़ ऐं शहजादो समेत 6 जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया। मदे जी वेझो गाहिजा थाणे जी हद ॻोठ इज़त जी वांड में जुड़ेजा बिरादरी जी बिंदरियुनि में झेड़ो। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी।
मक़तूल इम्तियाज़ जुनेजो जे वारसनि जो वारह कैनाल पुल ते लाश रखी धरणो, सखर लाड़काना रोड ते टायरनि खे ॿाहिरि रोड ब्लॉक। वारह वेझो गुडमियां रतो सोलंगी में मुगैरी बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान वहीद सोलंगी ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं 4 ॼणा मारिजी चुका। सिंधड़ी तालके में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। सामारो मोरी भरिसां ॻोठ खेगी शहर में उड़ी बिगे वधीक हिकु ॿारड़ी फौत थी वई। ॻोठ में फौती ॿारनि जो अंग 3 थी वियो। 15 खां वधीक ॿार बीमारी में मुब्तला। ऐं शिकारपुर वेझो ॻोठ ड्रिप टावरी में कुते जो ॾाढ़ियल नीगर असलम टावरी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। वारसनि पारां इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम करण जी अपील।